होसपर भरिसां तंगवानी लिंक रोड वारे इलाइक़े में अॼु असुर वेले अणॼातल हथियारबंदनि ग़ुलाम यासीन मीरानी जे सिरनि जे भट्ठे ते कमु कंदड़ लाड़काने वासी ॿिनि पोरियतनि सैयद मुमताज़ अली शाह ऐं अनवर कोरी खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया। राब्तो करण ते भट्ठे जे मालिक मीडिया खे ॿुधायो त अगवा थियल पोरियत काफ़ी अरसे खां असां वटि कमु कनि पिया। अॼु असुर वेले जॾहिं संगत खेनि चांहि ॾियणु वेई त कोठी में मौजूदु न हुआ, जंहिं बाद भरपासे जे भठनि ऐं होटलुनि ते संदनि तलाश कई पर किथे बि दस पतो न मिलियो ऐं कमरे जो दरवाज़ो बि खुलियल हुयो, जंहिंमां शक पैदा थियो त खेनि मुबैना अगवा कयो वियो आहे। अहिड़े वाक़े जो इतला होसपर पुलिस खे ॾिनोसीं, जेका वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील मालूम करे वेई आहे। हिन मौक़े ते भट्ठे ते कमु कंदड़ पोरियतनि पुलिस जी नाक़स कारकर्दगी ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।